इंदू शहर जे मेराण पब्लिक स्कूल में सकाफती ॾियारे जे हवाले सां तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि टेबलोस पेश करे सिंध जी सकाफ़त खे उजागर कयो। इन हवाले सां पेश आहे मोहम्मद खान बुरगड़ी जी हीअ रिपोर्ट। निंदो में धरती टीवी न्यूज़ जे सॾ ते मेराण पब्लिक स्कूल निंदो में तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें स्कूल जे शागिर्द ऐं शागिर्दियाणी सिंध जी सकाफ़त ते तक़रीर करण सां गॾु सिंध जी मुख़्तलिफ़ कलामनि ते टेबलोस पेश कया। उन ई मौक़े ते स्कूल जे प्रिंसिपल अब्दुल खालक बुलेदी, ओस्मान चन्ना, शागिर्दनि इसरा, मुस्कान, नजब पठान ऐं ॿियनि धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे मेराण पब्लिक स्कूल में जेको प्रोग्राम रखियो वियो उन मंझि बाशऊर सिंध रोशन मुस्तक़बिल जी ज़मानत जे हवाले सां अॼु तव्हां ॾिठो त ॿारनि स्पीच पेश कई, टेबलो पेश कया ऐं कल्चर डे जे हवाले सां पंहिंजी धरती सां, पंहिंजी सिंध सां मोहबत जो इज़हार कयो। पूरी सिंध जे अंदरि हिकिड़ी जागरता जी मुहिम हलाई आहे त सिंधी सकाफ़त जेका आहे सा सुञाणप आहे। नंबर 1 सिंधी सकाफ़त सुञाणप आहे। सकाफ़तूं जेके आहिनि से क़ौमनि जे मुस्तक़बिल जो उञाणू। मेराण स्कूल में अची करे असांजे स्कूल में ॿारनि जा टेबलो वग़ैरह पेश कया। ॿारनि सकाफ़त ॾियारो मल्हाए रहिया आहियूं ऐं आईंदा बि मल्हाईंदासीं। इहो ॾियारो असां लाइ अहम आहे क्योंकि असां सिंधी माण्हू आहियूं। अॼु असां निंदो शहर में मेराण पब्लिक स्कूल में सकाफ़ती ॾियारो मल्हायो। मुख़्तलिफ़ ॿारनि मुख़्तलिफ़ टेबलो पेश कया ऐं स्पीच पेश कयूं। मेराण पब्लिक स्कूल में हर साल जीअं हिन साल बि असीं इहो ॾियारो मल्हायो जेको ॾाढो भरपूर तरीक़े सां मल्हायो वियो। मेराण पब्लिक स्कूल में हर साल जीअं हिन साल बि सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो। मुख़्तलिफ़ ॿारनि हुन में स्पीचिस पेश कयूं ऐं टेबलोस पेश कया। हिननि वधीक ॿुधायो त हर साल जीअं हिन साल बि धरती टीवी न्यूज़ जे ॾिनल एकता जे सॾ खे लबेक चई असां भरपूर ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। कैमरामैन मोहम्मद बुरगड़ी सां गॾु मोहम्मद खान बुरगड़ी, धरती टीवी न्यूज़, निंदो शहर।